तो ही कहाणी आहे 2 ॿार ठग ऐं सादड़ी जी कहाणी। हे हिकु मज़ाया कहाणी आहे। उमेद आहे ही कहाणी ॿुधण खां पोइ तव्हांखे ख़ूब मज़ो ईंदो। तो जेकॾहिं तव्हां असांजी यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं ते पहिरियों दफ़ा आया आहियो त असांजी यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान खे ऑल कंदा, उन सां गॾोगॾु हिन वीडियो खे लाइक कंदा। हाणे छॾियो हिन ॻाल्हियुनि खे, वठूं था कहाणी खे। त हिकिड़ो बादशाह हूंदो हो। बादशाहनि जो त बादशाह पाण मौला पाक पाण आहे जंहिं हिन ज़मीन खे पैदा कयो। पर धरती जे टुकड़े ते हिकिड़ो बादशाह हुकूमत कंदो हो। उन बादशाह जे बादशाही में हिकिड़ो ग़रीब शख़्स रहंदो हो जेको महिनत मज़दूरी करे पंहिंजे बचड़नि जी पेट गुज़ारण कंदो हो। उन ग़रीब शख़्स जे 2 पुटड़ा हुआ। 2 पुटनि जो औलाद हो, जिन मां हिकिड़ो त पहिरें जोड़ जो हरामी ठग हूंदो हो, ॿियो वरी मूं वांगुरु सफ़ा सादड़ो अबोज हूंदो हो। ग़रीब शख़्स जो घरवारी मतिलबु त ज़ाल अॻु में गुज़ारी वियो, ही पंहिंजे 2 पुटनि जी पेट गुज़ारण करण लाइ महिनत मज़दूरी कंदो हो। मतिलबु त ॾियाड़ी वग़ैरह जेको उन टाइम कमु थी वेंदो हो उहो करे पंहिंजे 2 पुटनि जी पेट गुज़ारण कंदो हो। हुन ग़रीब शख़्स जो ज़ाल त अॻु में गुज़ारे वियो। हिननि जा ॾुखिया सिपिया ॾींहं अहिड़े हिसाब सां गुज़रंदा विया। ग़रीब शख़्स जा 2 पुट अॼु नंढा सुभाणे वॾा नेठ अची जॾहिं 2 जुवान थी विया तॾहिं पंहिंजे पीउ सां गॾु कमुकार कंदा हुआ। जिन मां वॾो पुटु पहिरियों जोड़ जो हरामी हूंदो हो। वॾो पुटु पहिरियों जोड़ जो हरामी ठग हूंदो हो ऐं नंढो पुटु मूं वांगुरु सफ़ा सादड़ो अबोज हूंदो हो। ही पंहिंजे पीउ सां गॾु कमुकार कंदा हुआ। मतिलबु त पीउ सां गॾु ॾियाड़ी वग़ैरह जेको उन टाइम कमुकार थी वेंदो ही करे पंहिंजो पेट गुज़ारण कंदा हुआ। हिननि जो माउ त अॻु में गुज़ारे वियो। नंढे हूंदे हिननि जो पीउ बि गुज़ारे वियो। उहो ग़रीब शख़्स जॾहिं पाण गुज़ारे वियो त उन्हनि जी 2 छोकिरनि खे ॾाढो ॾुखु थियो। उन्हनि जो तमामु घणो ॾुखु थियो, छाकाणि उन्हनि जो माउ त अॻु में गुज़ारे वियो। उन्हनि जो जॾहिं पीउ गुज़ारे वियो त उन्हनि खे ॾाढो ॾुखु थियो। साईं, पीउ माउ जो विछोड़ो तमामु घणो हिकिड़ो ॾुख ईंदड़ माहौल हूंदो आहे। हमेशह पंहिंजे ज़िंदगी में पीउ माउ जो क़दुरु कंदा कयो। सो ही जॾहिं गुज़ारे वियो त हिननि खे ॾाढो ॾुखु थियो। उहे चवंदा आहिनि त इंसान ते 2 ॾींहं लाज़मी अचणा आहिनि। हिकिड़ो ॾींहुं जेकॾहिं पैदा थियो त उन इंसान ते मौत जो ॾींहुं बि लाज़मी अचिणो आहे। ही 2 ॾींहं सही लाज़मी अचणा आहिनि। ग़रीब शख़्स जॾहिं पाण गुज़ारे वियो त उनजे 2 छोकिरनि मतिलबु त हरामी ऐं सादड़े खे तमामु घणो ॾुखु थियो। हिननि जो माउ त अॻु में गुज़ारे वियो। हिननि जो जॾहिं पीउ गुज़ारे वियो हिननि खे तमामु घणो ॾुखु थियो। तो हिननि पंहिंजे पीउ जो कफ़न दफ़न जो बंदोबस्तु करे वञी पीउ खे दफ़नाए मथां डंगा ॾेई वापसि आया। हाणे साईं डंगा ॾेई वापसि कीअं न ईंदा। उन्हनि वटि त को पैसो ॾोकणु कोन हो जो पंहिंजे पीउ जे मथां को कुॿो अॾारनि। ग़रीब हुआ, वेले ते पियल हुआ। हिननि वञी पीउ जे कफ़न दफ़न जो बंदोबस्तु करे मतिलबु त अहिड़े हिसाब सां वञी पीउ खे दफ़नाए वापसि आया। पोइ जहिड़ो उन्हनि जो रूह रवाज़ हो उन टाइम पाण जो टीजो वग़ैरह कंदा आहियूं उन टाइम जेको उन्हनि जो ॾुख वारो माहौल हो हिननि उहो करे जॾहिं फ़ारिग़ थी विया तॾहिं जेको वॾो हरामी जेको आहे त पुटु हो उन खे अची लालच पैदा थी वियो। उन ग़रीब शख़्स जो हरामी पुट खे अची लालच पैदा थी वियो त हाणे हिन पंहिंजे भाउ खे फुरियां। हिन पंहिंजे भाउ खे चयो, अदा असांजो पीउ गुज़ारे वियो, माउ त असां खां नंढड़े हूंदे विछड़ी वियो, असांजो पीउ बि गुज़ारे वियो, हाणे पाण 2 धार थींदासीं। उन ग़रीब शख़्स जे घर में त बिस्मिल्लाह लॻी पई हुई। सिर्फ़ु 3 शयूं हुयूं, जिन मां हिकिड़ो ॿकरी, हिकिड़ो सवड़ ऐं उन जे घर जे अंदरि हिकिड़ो खजी जो वणु हो। अची वॾे भाउ खे लालच पैदा थी वियो त हाणे पंहिंजे नंढे भाउ खे फुरियां। सो हिन पंहिंजे नंढे भाउ खे चयो, जीअं अदा असांजो बाबू त विछड़ी वियो, हाणे अची धार थियूं। नंढो भाउ चवणु लॻो, अदा हाणे धार थी कहिड़ो जेको आहे त असां वटि ॾोकण पैसा आहिनि जो धार थींदासीं। पाण वटि 3 शयूं आहिनि, हिकिड़ो ॿकरी जंहिंमें पाण 2 खीरु पीअंदासीं ऐं ॿियो वरी सवड़, इहे पाण मथां ॾेई सुम्हंदासीं। ऐं 3 खजी बि साल खां पोइ को थोरो थोको को किलो सवा ॾींदो आहे, कहिड़ो असां वटि मिल्कत आहे जो विरायूं। हिन चयो, न अदा हाणे कॾहिं हाणे फज़ूल आहे, हाणे 2 जुदा थियूं। नंढड़ो सादड़ो उन चयो, अदा तुंहिंजी मर्ज़ी, जेकॾहिं तुंहिंजो सलाह आहे त मूंखे तुंहिंजी ॻाल्हि मंज़ूरु आहे। सो हरामी त पहिरें जोड़ जो हूंदो हो, वॾो भाउ हरामी पहिरें जोड़ जो। हुन चयो, अदा हाणे पाण कीअं विरासत कयूं, ॿकरी खे जेकॾहिं अधु अधु कंदासीं मतिलबु त अधु खां वढींदासीं त ॿकरी मरी वेंदो, असांजे कम जो न रहंदो। बहितर आहे त हाणे ॿकरी खे विरायूं। ॿकरी खे हाणे इन नमूने सां विराईंदासीं त अॻियों धड़ तुंहिंजो ऐं पोयों धड़ मुंहिंजो। अॻियों धड़ तुंहिंजो, गाह वग़ैरह तूं ॾींदे ऐं पोयों धड़ मुंहिंजो आहे।
हिन चयो अदा तुंहिंजी ॻाल्हि मूंखे मंज़ूरु आहे। उहो सादड़ो सफ़ा अबू जो मूं वांगुरु। हुन चयो अदा ॻाल्हि तुंहिंजी मंज़ूरु आहे, अॻियों दड़ भला मुंहिंजो ऐं पोयों दड़ तुंहिंजो। अदा हाणे रही ॻाल्हि सवड़ जी। हाणे वॾे भाउ चयो अदा जेको सवड़ आहे उहो ॾींहं जो तुंहिंजो ऐं राति जो मुंहिंजो आहे। ॾींहं जो तूं हुनखे पाउ ऐं राति जो आउं पाईंदुसि। हिन चयो अदा तुंहिंजी ॻाल्हि मूंखे मंज़ूरु आहे। हू सफ़ा सादड़ो अबो जो। हुन चयो अदा ॻाल्हि तुंहिंजी मंज़ूरु आहे। हाणे साईं सवड़ ऐं ॿकरी जी विरासत थी वियो। हाणे रही खजी। सो वॾे हरामी भाउ पंहिंजे नंढे खे चयईं, पंहिंजे नंढे भाउ सादड़े खे चयईं अदा हाणे खजीअ खे विरायूं। खजी जो हेठों हिसो तुंहिंजो मथियों हिसो मुंहिंजो, मतिलबु त थोरो जो पासो तुंहिंजो मथियों हिसो मुंहिंजो। हिन चयो अदा तुंहिंजो फ़ैसिलो मूंखे यकीन थिए, जेको तूं फ़ैसिलो कईं मूंखे क़बूलु आहे। हाणे साईं वॾो भाउ पंहिंजे नंढे भाउ खे चवणु लॻो हाणे अदा पंहिंजे ॿकरी जो अॻियों हिसो त तुंहिंजो, हाणे गाह वग़ैरह तूं हिनखे खाराईंदे ऐं खजी खे पाणी वग़ैरह तूं ॾींदे, छाकाणि खजी जो जेको हेठों हिसो आहे तुंहिंजो ज़िमे में आहे। हाणे ॿकरी खे गाह ऐं खजी खे पाणी ॾियणु तुंहिंजो कमु आहे। हिन चयो अदा मूंखे तुंहिंजो फ़ैसिलो यकीन थिए। उहो सादड़ो अची ॿकरी खे गाह ॾियणु शुरू कयो। अहिड़े हिसाब सां वरी खजी खे पाणी ॾियणु शुरू कयईं। मतिलबु त खजी खे ई पाणी ॾींदो ऐं ॿकरी खे गाह ॾींदो। ॿकरी जो खीरु वॾो भाउ हरामी पींदो। उहो पहिरियों जोड़ जो हरामी हो, उहो मुफ़्त में अची खीरु पींदो, हिन खे हिकिड़ो ढुक न ॾींदो। हाणे साईं ही ॿई भाइर छड़ो चांडो आहे, मतिलबु त ॿिन्हिनि जी शादी कान थियल हो। हाणे साईं शादी किथां थिए, ॿई भाइर ग़रीब हुआ, हिननि खे केरु रिश्तो न पियो ॾिए। उहे चवंदा आहिनि त ग़रीब ॼमे न, ॼणे ॼमे त वालदेन ते ॿार, ॼणे मरे त पाड़े वारनि ते ॿार। सो ॿई भाइर छड़ो चांडो आहे, इन्हनि जो शादी कान थियल हो। सो घर में रनूं त कोन हुआ जो घर में जहिड़ो कराइनि। हमेशह साईं घर में रनूं जहिड़ो कराईंदा आहिनि। सो हिननि वटि न रन हो न रिली, अहिड़े हिसाब सां सुकून सां घर में रहंदा हुआ। वॾो भाउ पहिरें जोड़ जो हरामी हूंदो हो, उहो मुफ़्त में खीरु पीअंदो, मतिलबु त गाह वग़ैरह नंढो भाउ ॾींदो, ही मुफ़्त में खीरु पींदो ऐं खजी बि ही मुफ़्त में खाईंदो। नंढो भाउ हमेशह पाणी ॾींदो, खजी ते महिनत कंदो, ही मुफ़्त में खजी बि खाईंदो ऐं खीरु पींदो। सो खट में वेही हिन खे उहे ॿई शयूं मुफ़्त मिलंदा हुआ। सो ही थुलो मतारो आफ़त थी पियो, ही सफ़ा सॻो थी वियो। नंढो भाउ सफ़ा धिका खाई महिनत करे सफ़ा अबरो थी वियो। हाणे साईं इन किसे के साल सवा गुज़री वियो। इन किसे के साल सवा गुज़री वियो। नंढो भाउ आज़ारनि में हो। हाणे साईं आज़ारनि में कीअं न हुजे, ॿकरी खे गाह ही खाराईंदो, खीरु वॾो भाउ हरामी पींदो हो। उन सां गॾोगॾु राति जो हू सवड़ ॾेई सुकून सां सुम्हंदो हो। हरामी भाउ सवड़ ॾेई सुकून सां सुम्हंदो हो। हाणे ॾींहं जो ही सवड़ खे छा करे। सो ही वीचारो सीअनि में सफ़ा साणो थी पियो, हिन खे सर्दी सफ़ा साणो करे छॾियो। वीचारो राति जो बाहि वग़ैरह ॿारे अहिड़े हिसाब सां राति टारींदो हो। वॾो भाउ खीरु पी मथां सवड़ ॾेई सुकून सां सुम्हंदो हो। सो ही वीचारो आज़ारनि में हो, वॾो भाउ सुकूननि मां हो। इन किसे के साल सवा गुज़री वियो। हिकिड़े ॾींहुं नंढे भाउ ॿकरी चारण लाइ ॻोठ जे ॿाहिरां वियो। हिन ॿकरी खे मतिलबु त गाह वग़ैरह चारण लाइ ॻोठ जे ॿाहिरां काहे वियो। ॿकरी खे चारे जॾहिं वापसि वञणु लॻो त हुन ॻोठ जो हिकिड़ो मौलवी हिन खे अची मिलियो। हिन खे चयईं भाऊ मूंखे थोरो खीरु ॾिजां। हिन चयो मौलवी साहिबु ॻाल्हि तुंहिंजी भली, ॻाल्हि दरसो इहा आहे त हिन ॿकरी जो पोयों धड़ मुंहिंजो न आहे, मतिलबु त थण वग़ैरह इहे मुंहिंजे वॾे भाउ जा आहिनि, मुंहिंजो अॻियों धड़ आहे। सो ही खीरु वॾे भाउ जो आहे, आउं तोखे नथो ॾेई सघां, छाकाणि त नंढो सफ़ा सादड़ो अबो जो हो, उहो सफ़ा ईमानदार हो। साईं सादड़ा हमेशह ईमानदार हूंदा आहिनि। सो ही मौलवी खे चयईं त मौलवी साहिबु ॻाल्हि तुंहिंजी भली, आउं खीरु बराबरि तोखे ॾियां हा, हाणे खीरु मुंहिंजे वॾे भाउ जो आहे, मुंहिंजो अॻियों धड़ आहे। इहो ॿुधी मौलवी खे पक थी वियो त हिन जो वॾो भाउ हरामी आहे। सो मौलवी खे पक थी वियो त हिन वीचारे सां को वॾो धोखो थियल आहे। मौलवी खे पक थी त हिन वीचारे सां वॾो को वेदन थियल आहे। हाणे साईं मौलवी त हरामी माण्हू हूंदा आहिनि, उनखे पक थी हिन वीचारे सां को वॾो धोखो थियल आहे। हिन जो वॾो भाउ पहिरें जोड़ जो हरामी आहे, इहो हिन खे बेवकूफ़ बणाए हिन सां ठगी करे वेठो आहे। सो हिन खां पुछा करणु लॻो, सादड़े भाउ खां पुछा करणु लॻो हाणे मूंखे ॻाल्हि ॿुधा त आख़िरकार कहिड़ी ॻाल्हि आहे जो अॻियों धड़ तुंहिंजो आहे ऐं पोयों धड़ तुंहिंजे वॾे भाउ जो आहे। तॾहिं हिन सॼी ॻाल्हि करे मौलवी खे ॿुधायो। तॾहिं हिन सॼी ॻाल्हि मुले खे ॿुधाईं। मुले खे चयईं साईं हाणे ॻाल्हि इहा आहे त असीं पाण में ॿ भाइर आहियूं, असां ॿ भाइर आहियूं, आउं नंढो आहियां, ॿियो मुंहिंजो भाउ वॾो आहे। साल ॾेढ पहिरां असांजो बाबो असां खां विछड़ी वियो, असांजो इमरत असां खां नंढे हूंदे विछड़ी वियो।
सो असांजो बाबो ग़रीब हारी हूंदो हो, मतिलबु त महिनत मज़दूरी करे असांखे पाले, मतिलबु त टको कमाईंदो हो त टको असांखे खाराईंदो हो। अहिड़े हिसाब सां असांखे वॾो कयईं। सो असांजो बाबो बादशाह त कोन हो जो न पोयां ख़ज़ाने जा खूह चढ़े असां ॿिन्हिनि भाइरनि खे ॾिनई जो असां पाण में विरिहायूं। असांजो बाबो ग़रीब हारी हूंदो हो, मतिलबु त महिनत मज़दूरी करे असांखे वॾो कयईं। जॾहिं असांजो बाबो गुज़ारी वियो त टोटल जेका मिल्कियत असांजी रहिजी वियो उहा 3 शयूं बचिया आहिनि। मतिलबु त बाबे जी कुल मिल्कियत 3 शयूं आहिनि। हिकिड़ी ॿकरी जेको तुंहिंजो साम्हूं आहे, ॿियो सवड़ ऐं टियों खजी जो वणु। सो जॾहिं बाबो गुज़ारियो त मुंहिंजे वॾे भाउ मिल्कियत जी विरासत कयईं। हीअ ॿकरी जेको तुंहिंजे साम्हूं बीठल आहे इन जो अॻियों धड़ मुंहिंजो आहे, पोयों धड़ मुंहिंजे वॾे भाउ जो आहे। सो गाह वग़ैरह आऊं खाराईंदो आहियां ऐं खीरु मुंहिंजो वॾो भाउ पीअंदो आहे। सवड़ वरी ॾींहं जो मुंहिंजो ऐं राति जो मुंहिंजे वॾे भाउ वटि आहे। सवड़ ॾींहं जो मूं वटि हूंदो आहे, राति जो मुंहिंजे वॾे भाउ वटि आहे। सो मुंहिंजे भाउ सवड़ जी विरासत ईअं कयईं, ॿकरी जो अॻियों धड़ मूंखे ॾिनी, पोयों धड़ पाण रखी, सवड़ ॾींहं जो मूंखे ॾिनी, राति जो हुन पाण वटि रखियो। ऐं खजी जो हेठों थोरो जो पासो मुंहिंजो ऐं मथियों पासे मुंहिंजे वॾे भाउ जो आहे। मतिलबु त पाणी वग़ैरह आऊं खजी खे ॾींदो आहियां। मथियों जेके आहिनि खारकूं वग़ैरह उहे मुंहिंजे वॾे भाउ जा आहिनि। मुंहिंजे वॾे भाउ अहिड़े हिसाब सां सॼी मिल्कियत जी विरासत कयईं। मतिलबु त बाबे जी जेका मिल्कियत रहिजी वियो सो 3 शयूं बचिया, हिकिड़ी ॿकरी, ॿियो सवड़ ऐं टियों खजी। सो मुंहिंजे वॾे भाउ इन नमूने सां विरासत कयईं। साईं हाणे ॿकरी जेको तुंहिंजे साम्हूं आहे इन जो अॻियों धड़ मुंहिंजो आहे, पोयों धड़ मुंहिंजे वॾे भाउ जो आहे। सो खीर मां तोखे ॾियां, लेकिन जेको पोयों पासो आहे उहो मुंहिंजे वॾे भाउ जो आहे। सो हराम करणु चङी ॻाल्हि कोन्हे, कंहिंसां ठगी करणु चङी ॻाल्हि कोन्हे। सो आऊं तोखे खीरु नथो ॾेई सघां। मुले जॾहिं हिन जी इहा ॻाल्हि ॿुधो त चवणु लॻो, वञ भेण जा पुट, हिन जहिड़ो चरियो त मूं पंहिंजी ज़िंदगी में न आहे ॾिठो। तॾहिं मुले खे पक थी त वाक़ई हीउ सफ़ा सादड़ो अबूजा आहे। मुले खे पक थी त हिन जो वॾो भाउ कंजर पहिरें जोड़ जो हरामी आहे, जेको हिन ग़रीब सां ठगी करे वेठो आहे। हू कंजर पहिरें जोड़ जो हरामी ठग आहे, जेको हिन वीचारे सां ठगी करे वेठो आहे। हीउ त सफ़ा सादड़ो अबूजा आहे। तॾहिं हिन खे सम्झाइणु लॻो, खिली चवणु लॻो, भाऊ तो जहिड़ो त चरियो ऐं अबूज मूं पंहिंजी ज़िंदगी में न आहे ॾिठो। तूं त सफ़ा सादड़ो आहीं। तुंहिंजो वॾो भाउ तोसां ठगी करे वेठो आहे, तोखे इन ॻाल्हि जी का ख़बर ई कोन्हे। तूं त सफ़ा सादड़ो आहीं, तुंहिंजो वॾो भाउ तोसां ठगी करे वेठो आहे। हाणे ॿकरी जो अॻियों धड़ तोखे ॾिनी, पोयों पासो पाण रखी। ॿकरी खे गाह वग़ैरह तूं ॾींदो आहीं, मुफ़्त में तुंहिंजो वॾो भाउ खीरु पी वेंदो आहे ऐं हुन सां गॾोगॾु ॾींहं जो सवड़ तुंहिंजे हवाले कयईं। हाणे ॾींहं जो तूं सवड़ खे छा कंदे? ॾींहं जो सवड़ त कंहिं कम जो न हूंदो आहे। राति जो तुंहिंजो वॾो भाउ मथां सवड़ ॾेई सुकून सां सुम्हंदो आहे। तूं त ईअं सर्दी में सड़ी कोयलो बणिजी वेंदो आहीं। हुन सां गॾोगॾु खजी जो हेठों धड़ तोखे ॾिनी, मतिलबु त थोरो जो पासो तोखे ॾिनी, मथां कारकुन जो पासो पाण रखी। खजी खे गुॾ पाणी तूं ॾींदो आहीं, मुफ़्त में तुंहिंजो वॾो भाउ कारकूं खाई वेंदो आहे। अहिड़े हिसाब सां तुंहिंजो वॾो भाउ त तोसां ठगी करे वेठो आहे। तॾहिं सादड़ी खे पक थी त वाक़ई मुंहिंजो वॾो भाउ त मूंसां ठगी करे वेठो आहे। उहे चवंदा आहिनि त चरे खे जेकॾहिं का ॻाल्हि सम्झ में अची वेंदो आहे त उहो सियाणनि खां वधीक सम्झदार बणिजी वेंदो आहे। तॾहिं सादड़ी खे पक थी त वाक़ई मुंहिंजो वॾो भाउ कंजर पहिरें जोड़ जो हरामी आहे, जेको त मूंसां ठगी करे वेठो आहे। तॾहिं हिन मुले खां पुछा कयो, हाणे आऊं छा कयां? मूंखे का सलाह ॾिजां। तॾहिं मुलो हिन खे सम्झाइणु लॻो। मुला साईं हरामी हूंदा आहिनि। हिन खे चवणु लॻो, हाणे तूं हिकिड़ो कमु कजां, ॿकरी खे काई घर पहुचजां। उते पहुची त हिकिड़ो ठाहको ॾंडो पहिरां पाण सां गॾु रखी छॾिजां। जॾहिं ॾिसी तुंहिंजो वॾो भाउ ॿकरी खे ॾोहणु शुरू कयईं, तॾहिं तूं छा कजां? ॿकरी खे मारणु शुरू कजां। ॿकरी खे ठाहको ॾंडनि जो वसकारो ॾींदे त ॿकरी हेॾे होॾे भॼंदी, हिन खे खीरु ॾियणु न ॾींदो। पोइ जॾहिं तुंहिंजो वॾो भाउ तोखां पुछा कंदो त ॿकरी खे छाजे लाइ मारीं थो, तॾहिं तूं चइजां, ॿकरी जो अॻियों धड़ मुंहिंजो आहे, तुंहिंजो इन सां छा वञे? पोइ मजबूर थी तुंहिंजो वॾो भाउ इन नमूने सां तोखे खीर जो हिसो ॾींदो। हाणे सवड़ जो तूं ई कजां। हाणे मुलो सादड़ी खे सम्झाइणु लॻो, चवणु लॻो, सवड़ जो तूं ई कजां। जॾहिं ॾिसी सिजु लहण वारो आहे तॾहिं तूं छा कजां? सवड़ खे पुसाए रखी छॾिजां। जॾहिं तुंहिंजो वॾो भाउ सवड़ खे खणण लाइ ईंदो, सवड़ खे इन अंदाज़ सां मतिलबु त पुसियल ॾिसंदो, तॾहिं तोखां पुछा कंदो, सवड़ छाजे करे पुसाईं? तॾहिं तूं चइजां, तूं पाण सवड़ ॾींहं जो मूंखे ॾिनई। हाणे मुंहिंजो मर्ज़ी आहे त सवड़ खे पुसायां या ॿाहि ॾेई छॾियां, तुंहिंजो इन सां छा वञे? पोइ मजबूर थी तोखे तुंहिंजो वॾो भाउ सवड़ जो बि हिसो ॾींदो।
हाणे रही ॻाल्हि खजी जो, हाणे तूं हिकिड़ो कमु कजां, हिकिड़ी अटकल कजां। जॾहिं ॾिसीं तुंहिंजो वॾो भाउ खारकूं लाहिण लाइ मतिलबु त खजी ते चढ़ंदो, तॾहिं तूं छा कजां, कुहाड़ी खे खणी खजे खे वढणु शुरू कजां। तॾहिं तोखां तुंहिंजो वॾो भाउ पुछा कंदो खजी खे छाजे लाइ थो वढीं, तॾहिं तूं चइजां खजी जो हेठों दड़ मुंहिंजो आहे, हाणे मुंहिंजो मर्ज़ी आहे त आऊं खजी खे वढियां या छा बि कयां, तुंहिंजो इन सां छा वञे। पोइ मजबूर थी तोखे तुंहिंजो वॾो भाउ खजी जो हिसो ॾींदो। इन नमूने सां तूं जेकॾहिं कम खे वठंदे त पोइ तोखे हिसो पती मिलंदो, न त तुंहिंजो वॾो भाउ कंजर पेरनि जोड़ जो हरामी आहे, ईअं तोखे असुलु संवत न ॾींदो। तॾहिं हिनखे मुल्ले जी सलाह ॾाढी वणी हुई। तॾहिं हिनखे पक थी त वाक़ई मुल्ले मूंखे सुठी सलाह ॾिनी। मुंहिंजो वॾो भाउ कंजर पेरनि जोड़ जो हरामी आहे, हिन मूंखे साल ॾेढ ईअं ज़लील कयो, मूंखे त वाक़ई इन ॻाल्हि जी का ख़बर ई कोन हो। तॾहिं मुल्ले खे चवणु लॻो हाणे तूं मूं ते छॾे ॾे, हाणे आऊं पंहिंजे वॾे भाउ खे अहिड़ो तो सवलो कयां, हू कॾहिं मूंसां ठगी करण जी कोशिशि न कंदो। हाणे साईं हिन मुल्ले खां मोकिलाए होरींदो अकलींदो ॿकरी खे काए सिधो घर पहुची वियो। घर पहुचण सां हिन कंजर छा कयो, जो ॿकरी खे घर जे आगुर में ॿधी, मतिलबु त कंहिं किले या थूणी सां ॿधी हिकु ठाहूको ॾंडो पाण सां गॾु रखी छॾियो। हिन ॿकरी खे घर जे आगुर में ॿधी हिकु ठाहूको सोटी पाण सां गॾु रखी छॾियो त कॾहिं मुंहिंजो वॾो भाउ मतिलबु त ठग ॿकरी खे ॾुहण लाइ अचे थो। हिनखे बि साईं सालनि जा कावड़ हुआ त मुंहिंजो वॾो भाउ अचे त उनखे एॾी सेकत ॾियां त जीअं आईंदा उहो मूंसां ठगी करण जी कोशिशि न करे। नंढो कंजर बसि हिन इंतज़ार में हो। हाणे साईं जॾहिं शाम थियो त हिन जो वॾो भाउ मतिलबु त ठग ॿकरी खे ॾुहण लाइ अची ॿकरी जो पासो वरितईं। हे सदाईं ॿकरी खे ॾोही खीर पी सफ़ा ॾंडो थी वियो। नंढो कंजर सुकी सफ़ा साणो थी वियो। वॾो भाउ सदाईं हिन सां ठगी करे जॾहिं ॿकरी खे ॾुहण लाइ अची ॿकरी जो पासो वरितईं, तॾहिं नंढे कंजर छा कयो, नका कई हुम नका कई तुम। ॿकरी खे पहिरियों ॾंडो निराड़ वारो ॾिनई त ॿकरियूं रड़ करणु लॻो। ॿकरी रड़ करणु लॻो में हाणे साईं कीअं बीहे। हिनखे जॾहिं ॿकरी खे ॿ टे ठाहूका ॾंडा पुठाड़नि वारा आया, तॾहिं ॿकरी भॼणु शुरू कयो। वॾे खे खीर ई ॾुहण न ॾिनी। ॿकरी हाणे साईं कीअं बीहे। हुनखे जॾहिं एॾी लटनि जो सेकत अची वियो, उहे चवंदा आहिनि त पादरनि खां जिन में भॼी वञनि त हाणे ॿकरी साईं कहिड़ी ॻाल्हि आहे। ॿकरी खे ठाहूका ॾंडा लॻा त ॿकरी वॾे कंजर खे खीर ॾुहण ई न ॾिनो। तॾहिं वॾे भाउ हिन खां पुछा करणु लॻो। हिन खे चवणु लॻो कंजर अॼु त तुंहिंजो दिमाग़ ई ख़राबु आहे, ॿकरी खे छो थो मारीं, सासी खे छो थो मारीं, तुंहिंजो दिमाग़ ख़राबु आहे, नशो त कोन करे आईं। हाणे वॾे कंजर खे त का ख़बर ई कोन हो त मुंहिंजो नंढो भाउ कंहिं मुल्ले जो पढ़ायल आहे। हाणे हुनखे त का ख़बर ई कोन हो। हीउ सदाईं खीर पी सफ़ा ॾंडो थी वियो। जॾहिं हिन खे खीर ॾुहण न ॾिनो तॾहिं पुछा करणु लॻो तुंहिंजो त दिमाग़ ख़राबु आहे, सासी खे छो थो मारीं, छा ॻाल्हि आहे। तॾहिं नंढे कंजर पंहिंजे वॾे भाउ खे चयईं, पंहिंजे वॾे भाउ ठग खे चयईं अॻियों दड़ मुंहिंजो आहे, हाणे मुंहिंजो मर्ज़ी आहे त उनखे गाह खारायां या ॾंडनि जो वसकारो ॾिना, तुंहिंजो छा वञे। अॻियों दड़ त तूं मूंखे ॾिनी, हाणे मुंहिंजी मर्ज़ी आहे त आऊं ॿकरी खे गाह खारायां या अॻिएं दड़ खे ॾंडनि जो वसकारो ॾियां, तुंहिंजो हिन सां छा वञे। तॾहिं वॾे कंजर हिनखे चवणु लॻो अॼु त तूं पक कंहिं मुल्ले जो पढ़ायल आहीं जो तूं एॾा ॻाल्हियूं थो करीं, आख़िरकार ॻाल्हि छा आहे। हिन चयो का बि ॻाल्हि कोन्हे, बसि मुंहिंजी मर्ज़ी आहे त आऊं ॿकरी खे ॾंडनि जो वसकारो ॾियां या छा बि कयां, अॻियों दड़ त मुंहिंजो आहे न। जेकॾहिं तोखे किथे फ़ैसिलो करिणो आहे त हल त पाण ॿई फ़ैसिलो कंदासीं। तूं पाण मूंखे अॻियों दड़ ॾिनी, हाणे मुंहिंजी मर्ज़ी आहे त उनखे छा बि कयां। वॾे पंहिंजे नंढे भाउ खे चवणु लॻो अदा आख़िर तूं इन ॻाल्हि मां कीअं लहंदे। हिन चयो आऊं इन ॻाल्हि मां तॾहिं लहंदुसि जॾहिं तूं मूंखे खीर जो हिसो ॾीं। तूं मूंखे खीर जो हिसो ॾींदे त पोइ आऊं उन ॻाल्हि सां लही वेंदुसि। उन सां गॾोगॾु ॿकरी खे अधु गाह तूं खाराईंदे, अधु आऊं, खीर जो अधु तुंहिंजो अधु मुंहिंजो, न त आऊं ईअं कोन मञींदुसि। वॾे कंजर मजबूर थी हिन जो इहो ॻाल्हि मञी वरितईं। चईं ठीकु आहे दा, हाणे आईंदा आऊं तोखे खीर जो बि हिसो ॾींदुसि, उन सां गॾोगॾु ॿकरी खे गाह बि खाराईंदुसि। नंढो बि तमामु घणो ख़ुशि थियो। हुनखे पक थी त वाक़ई मुल्ले मूंखे सच चयो आहे, ईअं केरु कंहिंखे हिसो न ॾे, पंहिंजो हिसो हमेशह छिके वठिणो आहे। नंढे खे हाणे साईं खीर जो हिसो मिलणु शुरू थी वियो। जॾहिं ॿियो शाम थियो त नंढे कंजर छा कयो, जॾहिं सिॼु लहण वारो हिन छा कयो,
जो सवड़ खे पुसाए रखी छॾियईं। हिन जो वॾो भाउ जॾहिं घुमंदे फिरंदे आयो, सियारे जी मुंदि हो, हिन वञी सवड़ कयूं। सवड़ खे ॾिसी हैरान थी वियो। नंढे वॾे कंजर जा त सफ़ा पिता ई सड़िया, सॼो सवड़ पुसियल। हाणे साईं उनखे कीअं पंहिंजे मथां ॾे। तॾहिं नंढे कंजर खां पुछा करणु लॻो, कंजर सवड़ खे छो पिसाईं? सियारे जी मुंदा तूं सवड़ खे छो पिसाईं? तॾहिं नंढे पंहिंजे वॾे भाउ ठग खे चयईं, अदा सवड़ ॾींहं जो मुंहिंजो आहे, मूंखे गर्मी पियो थिए, इन जे करे आउं पुसाए मथां ॾिनुमि। हाणे मुंहिंजी मर्ज़ी आहे त ॾींहं जो आउं छा बि कयां, उनखे पुसाए रखां या ॿाह ॾेई छॾियां, तुंहिंजो उन सां छा वञे। वॾो मजबूर थी वियो। हिनखे पक थी त हीउ कंजर वाक़ई कंहिं मुल्ले जी पढ़ायल आहे। तॾहिं हिनखे चवणु लॻो, आख़िरकार तूं हिन ॻाल्हि मां कीअं लही वेंदे? हाणे तूं हिनखे पुसाए रखे छॾियईं, हाणे हिनखे कीअं आउं मथे ॾियां? हीउ त असांखे सर्दी में मारे छॾींदो। तॾहिं हिन पंहिंजे नंढे भाउ खां पुछा करणु लॻो। वॾो कंजर पंहिंजे नंढे भाउ खां पुछा करणु लॻो, आख़िर तूं हिन ॻाल्हि मां कीअं लही वेंदे? तॾहिं नंढे पंहिंजे वॾे भाउ ठग खे चयईं, अदा हाणे सवड़ जो हिसो तुंहिंजो अब आहे, एतिरो हिसो मुंहिंजो आहे। हाणे ॾींहं राति जो हिसो ख़तमु। हाणे पाण ॿई सवड़ खे ॿई मथां ॾेई सुम्हंदासीं। तूं सदाईं सवड़ मथां ॾेई सुकून सां राति जो सुम्हंदो आहीं, सर्दी में आउं साणो थी पवंदो आहियां। हाणे पाण ॿई सवड़ राति जो ॾींदासीं। वॾे कंजर चयो, तुंहिंजी ॻाल्हि मूंखे मंज़ूरु आहे। हाणे वॾो साईं कीअं न वञे, उनखे पक थियो त हाणे हीउ कंजर कंहिं पक मुल्ले जो पढ़ायल आहे, ईअं मुंहिंजो जिंदे ई न छॾींदो। तॾहिं हिन जी इहा ॻाल्हि बि मञी, मतिलबु त वॾे कंजर नंढे भाउ जी इहा ॻाल्हि बि मञी वरिती। हिनखे सवड़ पाइण लाइ राति लाइ ॾिनई त पाण ॿई गॾु सुम्हंदासीं, सवड़ मथां ॾेई पाण ॿई गॾु सुम्हंदासीं। हाणे साईं नंढे भाउ खे मतिलबु त सादड़े खे सवड़ जो हिसो मिली वियो। हिनखे वॾे कंजर सवड़ जो हिसो ॾिनो, मतिलबु त राति जो इन्हनि ॿिन्हिनि ॿाहिरनि सवड़ मथां ॾेई सुम्हणु शुरू कयो। अॻु में हिन वीचारे सां कुते जहिड़ी वेदन हो। हिन सां वॾे भाउ कुते जहिड़ी वेदन कयो, सवड़ मथां ॾेई ॿ टे फूस हणी सुकून सां सुम्हंदो हो। ठग कंजर सवड़ मथां ॾेई ॿ टे फूस हणी सुकून सां सुम्हंदो हो। हिन वीचारे सां कुते जहिड़ी वेदन हो। सियारे जे रातनि में ही ॿाह ॿारे गुज़ारींदो हो। हिन सां सफ़ा सियारे कुते जहिड़ी वेदन कयो। हीउ वीचारो सीउ में सड़ी सफ़ा कोयलो बणिजी वियो हो। हिनखे सवड़ जो हिसो मिली वियो। हीउ ॾाढो ख़ुशि थी वियो। हिनखे पक थी वियो त वाक़ई मुल्ले मूंखे सच चयो, ईअं मुंहिंजो वॾो भाउ मूंखे संवत न ॾींदो। मुल्ले मूंखे सही नमूने सां पढ़ायो। हीउ त ॾाढो ख़ुशि थियो। जॾहिं खजी जी मुंद आई, खजी पची तयारु थी वियो। खारकूं लाहिण लाइ मथे वॾो कंजर चढ़ी वियो। ठग कंजर डोंका लाहिण लाइ मथे चढ़ी वियो। नंढो कंजर सादड़ो त बसि इन इंतज़ार में हो। हीउ त बसि इन इंतज़ार में हो त कॾहिं मुंहिंजो वॾो भाउ ठग खारकूं लाहिण लाइ मथे थो चढ़े। हीउ बसि इन इंतज़ार में हो। जॾहिं वॾो कंजर खारकूं लाहिण लाइ मथे चढ़ी वियो, तॾहिं हिन नका कई हुम, नका कई तुम, कुहाड़ी खणी अची खजी खे वढणु शुरू कयईं। ठग इहो ॾिसी हैरान थी वियो, चवणु लॻो, वञ भेण जा पुट, हीउ कंजर त पहिरें जोड़ जो हरामी आहे। हिन खां पुछा करणु लॻो, पंहिंजे नंढे भाउ खां पुछा करणु लॻो, कंजर खजी खे छाजे लाइ थो वढीं? आख़िरकार कहिड़ी ॻाल्हि आहे? न ॻाल्हि न मुआड़, तूं अची खजी खे वढणु शुरू कयईं, आख़िरकार कहिड़ी ॻाल्हि आहे? तॾहिं नंढे कंजर पंहिंजे वॾे भाउ खे चयईं, ठग खे चयईं, हेठों धड़ मुंहिंजो आहे, मतिलबु थोड़ जो पासो तूं मूंखे ॾिनी। हाणे मुंहिंजी मर्ज़ी आहे त आउं हिनखे वढियां या छा बि कयां, तुंहिंजो हिन सां छा वञे? तूं पाण मूंखे हेठों धड़ ॾिनी, हाणे मुंहिंजी मर्ज़ी आहे त आउं हिनखे छा बि कयां, तुंहिंजो हिन सां छा वञे? जेकॾहिं तोखे किथे फ़ैसिलो करिणो आहे त हल पाण ॿई फ़ैसिलो कंदासीं। हाणे साईं फ़ैसिले ते कीअं वञे? जेकॾहिं फ़ैसिले ते वञे त चङा ॿीं चवंदा त तूं पाण हिनखे हेठों धड़ ॾिनी, हाणे तुंहिंजो हिन सां छा वञे? तॾहिं नंढे कंजर पंहिंजे वॾे भाउ खे चयईं, ठग खे चयईं, अदा हिकिड़ो भलाई कर, हाणे आउं तोखे हिन पासे लहण बि कोन ॾींदुसि। हेठें धड़ मुंहिंजो आहे, आउं हिन पासे तोखे लहण बि कोन ॾींदुसि। हाणे तूं रसो वग़ैरह या छा बि करीं या हितां पाण खे उछराईं, उहा तुंहिंजी मर्ज़ी आहे। आउं तोखे हिन पासे लहण कोन छॾी ॾींदुसि। हीउ मुंहिंजो पासो आहे, तुंहिंजो हिन सां छा वञे? वॾो कंजर इहो ॾिसी हैरान थी वियो। दिलि में चवणु लॻो, वञ भेण जा पुट, हीउ कंजर त सफ़ा पहिरें जोड़ जो हरामी आहे, पक सां हीउ कंहिं मुल्ले जो पढ़ायल आहे। हाणे हीउ पढ़ायल त मुल्ले जो आहे। तॾहिं हीउ अची हैरान थी वियो, पंहिंजे नंढे भाउ
सादड़े खे अची मिंथू करण लॻो। चई अदा मूंखां जेका ग़लती थी हो आउं तस्लीम कयां थो। वाक़ई आउं तोसां ठगी कई। हाणे भलाई कर मूंखे लहण छॾे ॾे। बाक़ी फ़ैसिलो हेठि लहण खां पोइ थींदो। नंढे चयो छा बि थी पए आउं तोखे हिन पासे लहण कोन छॾींदुसि। हाणे आउं तोखे हिकिड़े शर्त में हेठि लहण छॾे ॾींदुसि। ख़ारकूं अधु तुंहिंजा अधु मुंहिंजा। ख़ारकूं अधु तुंहिंजा अधु मुंहिंजा। हाणे खजी खे गुॾ ऐं पाणी पाण ॿई गॾु ॾींदासीं। आईंदा पाण ॿई गॾु ॾींदासीं। ख़ारकूं बि पाण ॿई अधो अधु कंदासीं। जेकॾहिं इहा ॻाल्हि तोखे मुंहिंजी मंज़ूरु आहे त तुंहिंजी मर्ज़ी, न त आउं तोखे हिन पासे लहण कोन ॾींदुसि। वॾे ॾिठो त हाणे हीअ असुलु संवत में ॾींदो ई कोन। हुनखे पक थी त हीअ पक सां मुल्ले जी पढ़ाई लाइ। हाणे जेकॾहिं आउं हिनखे चवंदुसि त इहा शर्त मूंखे क़बूलु कोन्हे त हीअ मूंखे कंहिंजा लहण ई छॾे ॾींदुसि कोन। तॾहिं हिनखे चई तुंहिंजी ॻाल्हि मूंखे मंज़ूरु आहे। वॾे कंजर पंहिंजे नंढे भाउ सादड़े खे चई तुंहिंजी ॻाल्हि मूंखे मंज़ूरु आहे। आईंदा आउं तोसां ठगी कोन कंदुसि। खजी जो अधु तुंहिंजो अधु मुंहिंजो मतिलबु त ख़ारकूं ॿई अधु अधु कंदासीं। गुॾ वग़ैरह या पाणी पाण ॿई गॾु ॾींदासीं। उन सां गॾोगॾु सवड़ बि पहिरां असां विराए चुका आहियूं। उनजो पैसो तोखे ॾेई चुको आहियां। मतिलबु त हाणे पाण ॿई गॾु सवड़ ॾेई राति जो सुम्हंदासीं। उन सां गॾोगॾु ॿकरी जो पैसो पाण ॿई गॾु करे छॾियोसीं। आईंदा आउं तोसां ठगी न कंदुसि। तॾहिं नंढे भाउ पंहिंजे वॾे भाउ ठग खे हेठि लहण ॾिनी। तॾहिं ही ॿई भाउर हिक ॿिए सां मिली ॾाढा ख़ुशि थिया। मतिलबु त वॾे कंजर ठगी खां तौबा कई। पंहिंजे नंढे भाउ खे चई हाणे आउं तोसां ठगी असुलु कोन कंदुसि, मूंखे माफ़ु कर। तॾहिं नंढे भाउ पंहिंजे वॾे कंजर ठग खे माफ़ु करे छॾियईं। ईअं नंढे सां जेका वेदन ठग कई उहा तव्हांखे असां ॿुधाए चुका आहियूं। मतिलबु त ॿिन्हिनि भाउरनि जी एतिरे ताणी कहाणी हो। हिते हिन कहाणी जी पुॼाणी थी। दोस्तों उमेद कयां थो त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आयो हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। दोस्तों जेकॾहिं तव्हां असांजी यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं ते पहिरियों दफ़ा आया आहियो त असांजी यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान खे ऑल कंदा त जीअं आईंदा तव्हांखे अहिड़नि मज़ेदार कहाणियुनि जो नोटिफिकेशन मिली सघे।